चालू क्यों किथे विया ज्ञानचंद लालवाणी? हाँ भाई आयोजक कह रहे हैं लालवाणी साहब माण्हुनि जो समय कीमती आहे पंहिंजो छॾे करे आया आहियूं मजाक थोड़ी आहे हाँ सर कयो ज्ञानचंद लालवाणी हाँ छा आहे साईं छोटा गोड़ कयो हाँ केरु आहियो तव्हां हेॾे अचो किथे आहे छोटा गोड़ कयो तव्हां त चवंदा आहियो साईं तव्हां आहियो ज्ञानचंद लालवाणी त साईं तव्हां चवंदा आहियो मां वक़्त ते प्रोग्राम बिल्कुलु शुरू कंदा आहियो तव्हांजी घड़ी अॻिते आहे 5 मिंट ॾिसो बिल्कुलु अॻिते कोन्हे नेतागिरी करणी अथव हिते आया आहियो चङू मंगू छाजे ताए सर कयो पुलिस वारो हलो हलो तव्हां मां ॻाल्हायां थो हिन पाणे निपटां थो मां ज्ञानचंद लालवाणी सां तव्हांखे नेतागिरी करणी आहे हा करणी आहे छाई नेता ठाहींदो तव्हां प्रोग्राम टाइम ते शुरू छो न कंदा टाइम त शुरू आहे न चालू कयो ॾिसो तव्हांजी घड़ीअ में टाइम वक़्तु कीमती आहे माण्हुनि जो 7 थी विया आहिनि साढे तव्हांजी घड़ी क्या पुछो था जिन का 56 थिया आहिनि भाई साईं 56 थिया आहिनि लालवाणी साहब 6:30 जो टाइम हो ग़लति ॻाल्हि आहे बिल्कुलु राइट टाइम ते कार्यक्रम शुरू थियो न हिते केतिरा बस साईं कंहिंजी कोई परेशानी हुजे उहा बि त ॿुधणी आहे न कहिड़ी परेशानी आहे छा आहे साईं संचालन करण लाइ हा बॉम्बे मां जेकी हीरोइन घुराई हुई न हीरोइन हा हीरोइन हा उहा उड़न खटोले ते चढ़े पई त हुनजो पेर तिरकी वियो त भाई हीरोइन कदी संचालक ॿियो कोई करे न सघंदो हिकु तो ही 5 फुट जी हा ॿी वरी 5 इंच जी वारी हील वारी पाती हई खड़ी वारी सैंडल करणो ई आहे बराबर तव्हांजी समस्या वाजिब आहे पर असांजो वक़्तु बि कीमती आहे संचालन मां थो करे सघां तव्हां संचालन कंदो छो मां बि त 5 फुट जो आहियां रंग बि भूरो आहे मुंहिंजो भूत ॾिठो अथव आईने में अड़े साईं तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो 5 फुट जो त हीरोइन थी वियो हीरोइन मां साइज अथव तव्हां नमूनो ॾिसो मां तव्हांखे चालू करे थो ॾेखारियां संचालन नमूनो ॾेखारींदो प्रोग्राम वक़्त ते चालू कयो कॾहिं बि माण्हुनि खे घुरायो था उन्हनि जो सम्मान चङो हलो साईं ॿुधायो ट्रायल जो ॾिसां कीअं था संचालन कयो ॻाल्हायो त शुरूआत कर अॼु साईं हिते अखंड सिंधु संसार जे 14 नाट्य समारोह में तव्हां सभिनी जो दिलनि जी गहराइनि सां स्वागत आहे सभई चओ जय झूलेलाल आयो लाल सभई चओ झूलेलाल कीअं साईं तव्हांखे पसंदि आयो संचालन करायो न साईं हाणे हीरोइन त अची न सघंदी त हाणे 5 फुट हे या हीरोइन सम्झी करे हिनखे ॿुधी वठिजो साईं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे पंचनि जी सहमति मिली वई पंचनि जी आज्ञा मिली बिना स्क्रिप्ट जे संचालन कंदा आहियूं असां लिखा पढ़ी कोन कंदा आहियूं असांजे दिमाग़ में जेको ईंदो आहे उहो ॻाल्हाईंदा आहियूं असां नेताउनि जे विच में रहूं वॾनि अधिकारियुनि जे विच में रहूं त थोरा गुण त उन्हनि में ईंदा न लालवाणी साहब हाणे पंचनि जी आज्ञा मिली वई संचालन करण लाइ भाषण जे लाइ न मिली न साईं तव्हां धन्यवाद तव्हां मूंखे अहिड़ो एक्सपोज़र ॾिनो मां रुॻो अॼु तव्हांखे एतिरो ॿुधाइण थो चाहियां अखंड सिंधु संसार हिकु मध्य प्रदेश मां शाया थींदड़ सिंधी अख़बार आहे महावार जेको गुज़िरियल 15 सालनि खां अलॻि अलॻि नाट्य समारोह भोपाल ऐं इंदौर में करे रहियो आहे ऐं सुठा सुठा सिंधी नाटक पारिवारिक नाटक हास्य नाटक ऐं गंभीर नाटक हिन मंच ते थी चुका आहिनि ऐं हिन में बॉम्बे जा कलाकार जयपुर जा कलाकार ऐं गॾोगॾु भोपाल ऐं इंदौर जा कलाकार शिरकत करे चुका आहिनि अॼु बि असां हिकिड़ो अहिड़ो पारिवारिक नाटक हिते पेश करे रहिया आहियूं जंहिंजो नालो आहे विरासत साईं कीअं संचालन ग़लती थी वई छा ॿुधायो उद्घाटन करायो कान प्रोग्राम जो पहिरियां ई तव्हां पंहिंजी बराबर तव्हांजो जेको जिद हूंदो आहे भाई मुख्य अतिथि न हूंदो संबोधन न हूंदो भला भाषण न हूंदो मालाऊं न हूंदियूं माइक न हूंदो माइक रुॻो तव्हांजे हथ में हूंदो असांजे हथ में न हूंदो छा मूंखे ॾिनो अथऊं त पकड़णो पियो आहे न पर तव्हां त हुन में लिखियो आहे जेको आहे मूंखे कागर तव्हांजो मिलियो हो सतरंगी प्रोग्राम कहिड़े नमूने आहे साईं थोरो क्लियर कयो न सतरंगी प्रोग्राम कीअं आहे साईं इंड लठ ॾिठी अथव कॾहिं इंड लठ लठ त ॿुधो आहे इंड लठ छा थींदी आहे कॾहिं चवंदो आहियां साईं सिंधी पढ़ो सिंधी आसमान ते सतरंगी लकीर कॾहिं सुबुह ॾिठी अथव उहो त इंद्रधनुष चइबो आहे न अरे त सिंधीअ में इंड लठ चइबो आहे हुनखे न इंद्रधनुष चइबो आहे हुनखे साईं सिंधी पढ़ो अच्छा सिंधीअ में इंड लठ तकलीफ़ न अचे त उहे जेके 7 रंग थींदा आहिनि उहे कहिड़े नमूने हितां ईंदा कोई आसमान मां टपकी करे ईंदा कीअं सतरंगी प्रोग्राम लाइ उहे 7 रंग हिते स्टेज ते आणींदुमि मां अच्छा हा त पहिरियों रंग ॿुधायो कहिड़ो आहे उहो रंग कहिड़े रूप में ईंदो कहिड़े स्वरूप में ईंदो साईं हाणे तव्हां आदेश कंदो त ईंदो न आदेश कयां थो मां तव्हांखे ॾेखारियांसि इंदौर वासी खे इंड लठ बिल्कुलु ॾेखारियो ॿुधायो पहिरियों रंग ॿुधायो पहिरियों रंग तव्हां जेको हिन में छापियो आहे उहो त मूंखे पिंक थो लॻे विरासत जिते लिखियलु आहे साईं सिंधीअ में ॻाल्हायो हिंदीअ में ॻाल्हायो गुलाबी रंग आहे अंग्रेजी छो था ॻाल्हायो गुलाबी रंग गुलाबी आहे न साईं ध्यानु कजो थोरो सो गुलाबी रंग में कोई हुजे सुहागण ड्रेस में पातल त उहा उथी बीहे अच्छा तव्हांजो शुभारंभ कार्यक्रम जो सुहागणियूं कंदियूं आहिनि साईं हाणे तव्हां ॾिसंदा वञो न बराबर पहिरियां सतरंगो संसार ईअं कयो हो पोइ कंदासीं न गुलाबी साईं अचो गुलाबी रंग वारो
मूंखे त लॻे थो ॿुधाए गुलाबी रंग जी पसंदि तव्हांजी न आहे त पोइ थोरो मैचिंग कलर खे हलाइणो पवंदो न मैचिंग साईं गुलाबी मतिलबु गुलाबी अचो बिल्कुलु वेलकम अचो अचो स्वागत हलो ॿियो कलर ॿुधायो ॿियो कलर आहे ब्राउन हिनखे सिंधीअ में छा चवंदा आहियूं कथई कथो रंग मुंहिंजी सिंधी कमज़ोर आहे ऑरेंज हिंदुस्तान ऑरेंज 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 कलर सेकंड वन इज ऑरेंज भी अंग्रेजी आहे केसरी कलर केसरिया कलर केसरिया कलर केसरिया कलर जा माण्हू कपिड़ा घटि पाईंदा आहिनि झंडो त खणी घुमंदा आहिनि केसरिया कपिड़ो उहो पाईंदा आहिनि के पाईंदा आहिनि केसरिया कलर न पाए केसरिया सां मैच कंदो कोई हुजे ईंदा वञो स्टेज ते जल्दी सां सतरंगी ठाहिणो आहे प्रोग्राम फटाफट ॿुधायो ॿियो नंबर ॿुधायो अची आहे ॿियो न टियों गणित में कमज़ोर आहियो साओ ग्रीन साई झंडी ट्रेन हलाइण लाइ जंहिंजी ज़रूरत पवंदी आहे उन जे बिना साए जे बिना गाॾी न हलंदी आहे रोड तां क्रॉस न करे सघंदो अचो दादी अची वई चौथों आहे स्काई ब्लू कलर स्काई आसमानी ब्लू न ग्रीन कलर में डबल हाणे हिकु खपे न साओ त ईअं झंडे जो रंग ई बिगड़ी वेंदो न सतरंगो संसार पंजो कलर अथव फिरोजी अची वई दादी अच्छा फिरोजी बिना बुलाए अची वई असांजी दादी भाटिया साहब हा त ही तव्हां हिनखे पिंक कयो हिनखे कहिड़ो कलर आहे थी विया 7 थी विया हिकदमि 2 4 6 7 थी विया डार्क ब्लू हाणे बस 7 कलर थी विया न 7 थी विया 7 थी विया छा आहे असांजे सिंधी समाज में कोई बि शुभ कार्य थींदो आहे न शादी मुरादी कुझु बि त 7 सुहागणियूं शुरूआत कंदियूं आहिनि त हुन जो जीवन ॾाढो सफल गुज़रंदो आहे उहा परंपरा घर मां तव्हां स्टेज ते खणी आया स्टेज ते आंदी आहे सुठी ॻाल्हि आहे असांजो आयोजन ई पारिवारिक आहे असांजूं जेके अॼु जी महिमान आहिनि न मुख्य अतिथियूं आहिनि 7 सुहागणियूं आहिनि इहे हाणे दीप प्रज्वलित करे असांजे कार्यक्रम जो उद्घाटन कंदियूं लाल साईं जी प्रतिमा जे अॻियां दीप प्रज्वलन करे दियो बारे करे जोत जलाए हिकिड़ो वीटो पावर थींदो आहे साईं हा साईं उहो वीटो पावर मूंखे इस्तेमालु करण जी इजाज़त ॾींदो तव्हां उहो तव्हांजे हथ में हूंदो छा हा उहो मुंहिंजे हथ में कयो भले इस्तेमालु साईं मूंखे छा आहे मालकण जेकी आहे हा उहा थोरी मदद कंदी न हर कम में अगरि उनखे मौक़ो न ॾींदो तव्हांजो इशारो भाभी जन जे पासे आहे हा बिल्कुलु सम्मान सां सॾु था कयूं अचो मालिक आहे भाई अखंड सुंदर संसार जी न न उहो तव्हां फर्ज़ी आहियो रिकॉर्ड में त भाभी आहिनि असां नौकर माण्हू आहियूं भाऊ हा नौकरी कंदा आहियो तव्हां नौकरी कंदा आहियूं पघार ते रखियल आहियो हा पघार मिलंदी आहे बराबरि इहो महिलाउनि जो सम्मान आहे इहो सशक्तिकरण आहे त भाभीअ जो नालो ई अख़बार में वेंदो आहे इहो असां बि पढ़ूं वेठा था एतिरनि सालनि खां हिननि सही उदाहरण प्रस्तुत कयो आहे भाऊ हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे बि ॿुधायांव हा टी ॿुधायो जेके प्रोग्राम थींदा आहिनि न उनमें छा थींदो आहे ॾाढा माण्हू अनाउंस कंदा आहिनि की ताड़ियूं वॼायो असां न कंदा आहियूं न त कसम ॾींदा आहिनि हा चईंदा आहिनि तव्हां ताड़ी न वॼाईंदव हिन जनम में त ॿिए जनम में घर वञी ताड़ी वॼाईंदव या कंहिं वरी जागरण में चईंदा आहिनि हथ मथे करे ताड़ियूं वॼायो हाणे माण्हू थकिजी पवंदो आहे जबरदस्ती ताड़ियूं ऑडियंस खे कठपुतली ठाहे छॾींदा आहिनि त इन करे ताड़ियूं माण्हू जेको वॼाए दिलि सां वॼाए अगरि हुन कोई शइ सुठी लॻे ॻाल्हि लॻे कलाकार खे प्रोत्साहन ॾियणो हुजे त ताड़ी पाण ई वॼाइणु घुरिजे बराबरि सही है न त हुन सां प्रोत्साहन मिलंदो आहे कोई चई करे ताड़ियूं वॼाए त हुन जी ॻाल्हि कान्हे तव्हां भाई अतिथि ठहिया आहियो परिचय त थिए न ईअं कहिड़ी ख़बर पवंदी भाई केरु केरु आयो कंचन दादी खे त सभु सुञाणनि हाणे हिक खे सुञाणींदा ॿियनि सभिनी जो परिचय करायो हलो शुरूआत तव्हां ई कयो मां कंचन गिदवानी भारतीय सिंधु सभा प्रदेश अध्यक्ष धन्यवाद मां कीर्ति जगवानी नीता वरियानी मोना वाधवानी उज्जैन से आई है उज्जैन में आया वाह 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 दादी के तो सभी सुनाने मां सरोज भाटिया भारतीय सिंधु सभा की अध्यक्ष मां अंजू अच्छानी हां इंदौर में आया ना हां मां सिमरन आहूजा धन्यवाद तहां सबनिन जो भाभी एक मिनट है ना अचो लालवाणी भाभी ये असांजी भाभी अनुराधा लालवाणी अखंड सिंधु संसार जी असली संपादक मालिक इहे ई आहिनि भाई साहब नौकरीअ ते आहिनि तव्हांजो साईं 1994 में अख़बार शुरू थियो आहे 2013 में असां आयोजन करे रहिया आहियूं हा हा ख़बर आहे 2004 में हिन ई रविंद्र नाट्य गृह में
अखंड सिंधु संसार जो नाट्य समारोह थियो हुयो बराबर थियो 17 जनवरी 2004 ते थियो हाँ, वो नाटक एक्चुअली मुंहिंजो लिखियल हो समधी का टिफिन सेण जो टिफिन पंहिंजी तारीख़ वो थियो सेण जो टिफिन वो थियो सेण जो जेको टिफिन तव्हां लिखियल हो बराबर ख़बर अथव हुन में शंकर लालवाणी साहब भी मौजूद आया हुन ड्रामे में ना हुया न ॿिया बि घणेई भाउर असांजा ॿिया बि घणा हुया असां जिन खे शिकिल सां सुञाणूं हाणे छा आहे इंदौर आया आहियूं असां जनवरी खां हा बाक़ी जिंदगी त भोपाल में गुजारी हाँ। उते त सभु कुझु कयो हाणे चओ भई इंदौर वासियुनि खे बि थोरो संस्कृति ऐं कला सां परिचय न कराइनि मूंखे ख़बर आहे तव्हांखे सेव परमल जी आदत पइजी वई आहे हिते ॾाढा कम हलंदा आहिनि सेवा जा हा घणेई कम हलंदा वृद्ध आश्रम ग़रीबनि खे मदद है हा पर असांजो कमु आहे जेको सिंधी ॿोली साहित्य कला ऐं संस्कृति सां हुनखे अॻिते वधाइणु छा आहे सामाजिक परिवर्तन जे लाइ जेको कमु लेखक ऐं कलाकार करे सघंदा हाँ। आहिनि उहो कोई न करे सघंदो आहे तव्हां इन पर्पज़ सां ई अख़बार शुरू कयो आहे लॻे थो अख़बार बि हिकु समाज खे जोड़ण जो माध्यम आहे न बराबरि भई समाज खे कीअं जोड़जे असां वटि कोई टीवी चैनल त आहिनि कान हाँ। वॾियूं अख़बारूं कान आहिनि जेतिरो असां करे सघूं पिया नंढो ओतिरो कयूं था हुन में सभिनीनि जो भरपूर सहयोग मिले थो ॿियो हुनजे नाटकनि जो सिलसिलो शुरू कयो की भई ॿारनि खे कला ऐं संस्कृति सां परिचय करायूं चाहे ॿार स्कूल वेंदो आहे पहिरियां पढ़ंदो आहे बराबरि मारे स्कूल मोकिलींदा अथसि तव्हां पंहिंजे ॿारनि खे सभई हा। पढ़ंदो हा। अगरि ॿार खे न पढ़ाइनि हा आंगूठो लॻाइनि हा सभई पर हाणे वॾा थी विया आहिनि हा। हाणे कमाइनि था हाणे असांखे हाणे सेखारीनि चवंदा था। आहिनि की के माण्हू खे असांखे पढ़ण जी फुर्सत कान्हे हा चवंदा आहिनि बराबरि पर तव्हांखे त 19 साल थी विया 20 साल थी विया 20 साल थी विया 20 साल में पेर रखियो आहे तव्हां ऐं नाटक जेके तव्हां कया आहिनि उहा लिस्ट मां पढ़ी ॿुधायां छा न पढ़ी ॿुधायो सभिनी खे ख़बर बम्बाराम भभूतीअ वारो अछी ॾाढ़ी अटो ख़राब नाटक कोन्हे सावरी कार सेण जी शेवा सेण जो टिफिन उभमा आई हूर पीउ प्यादो पुटु शहजादो असीं स्वागत कंदा आहियूं यानी जेको हींअर कयूं था स्वागत पपन परी इहो बि नाटक आहे इहो पपन बि परी नाटक आहे। बाबा मां शादी कंदुसि विरासत ऐं अमा जो पींघो यानी विरासत हे टियों भेरो था कयो हैट्रिक थी वई अॼु तव्हांखे वाधायूं हुन हैट्रिक लाइ इहे नाटक इंदौर वासियुनि खे सभु ॾेखारणा आहिनि भोपाल वारनि खे ॿियनि शहरनि खे ॾेखारिया आहिनि तव्हां ॾिसंदव न सभु ड्रामा इहे धीरे धीरे तव्हांखे सभु ॾेखारींदासीं बसि तव्हांजो आशीर्वाद ऐं सहयोग प्यार मिलंदो रहे हाणे छा आहे अॼुकल्ह ज़मानो आहे टीवी चैनल ते माण्हू चैनल फेराए छॾंदो आहे इन करे कुझु चैनल ते प्रोग्राम हलंदो आहे नॉन स्टॉप हाणे तव्हांजे लाइ असां जेको प्रोग्राम चालू करे आहियूं न उहो नॉन स्टॉप हलंदो त दिलीप लालवाणी तव्हांजे साम्हूं भगत कंवरराम जे गीत खां शुरू कंदा ऐं नॉन स्टॉप तव्हांखे संगीत जो मज़ो वठाईंदा उन खां पोइ वरी ड्रामो दिलीप लालवाणी दिलीप लालवाणी भारत जा जेके टॉप 10 सिंधी सिंगर्स आहिनि उन में हिननि जी गिनती आहे ताड़ियूं वॼायो जोर सां हिननि जो स्वागत कयो अलख जे